हेडलाइन से वरी थी तव्हां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। गौसपुर मां जिथे 7 अहलकारनि मथां जुड़तू मुक़ाबले जा केस अॻूणे SHO वॾे मुंशी समेत 7 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कया विया आहिनि। ॿिनि पौरितनि जे क़त्ल जा धार केस अताउल्ला शेख ऐं साहिब शेख जी फरियाद ते दाख़िल कया विया आहिनि। केस में नामज़द अहलकारनि ते असद शेख ऐं मीर खान शेख खे जुड़तू मुक़ाबले में मारण जो इल्ज़ाम आहे। अहम ख़बर खां अवां खे आगाह करे रहिया आहियूं। 7 अहलकारनि मथां जुड़तू मुक़ाबले जा केस अॻूणे SHO वॾे मुंशी समेत 7 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कया विया आहिनि। तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे गौसपुर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर बरकत भयो। जी बरकत, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मां अवां खे ॿुधाईंदो हलां त 16 ॾींहं अॻु गौसपुर थाणे जे अॻूणे SHO अहमद नवाज़ जखरानी पारां मुक़ाबलो ॼाणाए ॿिनि पौरतनि असद शेख ऐं मीर खान शेख खे मुक़ाबलो ॼाणाए क़त्ल करण वारे अमल खां पोइ ॿिन्ही पौरतनि जे क़त्ल जा 2 धार केस गौसपुर थाणे ते दाख़िल कया विया आहिनि। मक़तूल असद शेख जे भाउ अताउल्ला शेख ऐं मक़तूल मीर खान शेख जे वालिद साहब खान शेख जी फरियाद ते SHO अहमद नवाज़ जखरानी, वॾो मुंशी अब्दुल्ला चनो, नंढो मुंशी बख्त सुमरो, एहलकार ज़ियाउर रहमान जखरानी, रशीद जखरानी, फयाज़ जखरानी ऐं हिकु ॼणो ॾिसी सुञाण करण समेत मजमूई तौर ते 7 एहलकारनि खे ॿिन्ही केसनि में नामज़द कयो वियो आहे। वाज़े रहे त 16 ॾींहं अॻु अॻूणे SHO अहमद नवाज़ जखरानी ॿिनि पौरतनि खे गिरफ़्तार करे संदन जे वारसनि खां 3 लख रुपया रिश्वत तलब कई। रिश्वत वारी रक़म न ॾियण तां गौसपुर पुलिस ॿिन्ही नौजवाननि खे मुक़ाबलो ॼाणाए क़त्ल कयो वियो हो। मक़तूलनि जे वारसनि जी दरख़्वास्त ते शीशन कोर्ट कंदकोट जे जज पुलिस जे मुक़ाबले खे जुड़तू करार ॾींदे SHO वॾे मुंशी समेत 7 एहलकारनि मथां ॿिन्ही पौरतनि जे क़त्ल जा 2 धार केस दाख़िल करण जो हुकुमनामो जारी कयो। ॿिन्ही पौरतनि जा धार क़त्ल केस दाख़िल थियण बावजूद बि पुलिस हिन वक़्त ताईं घुर्बल जवाब। वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।